अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दौलाब जे जिता के मुकम्मल कहानी इन नंढड़ी वीडियो में ॾिसी उन खां पहिरियां असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, अगर असांजे यूट्यूब चैनल ते न त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब कंदा। दोस्तों तव्हांखे ख़बर आहे त जिथे किथे मींहुं पियो आहे दोस्तों, उन जे करे दौलाब ड्रामे जी रिकॉर्डिंग बंदि थी चुकी आहे। तो इन जी रिकॉर्डिंग हाणे 10-15 ॾींहंनि खां पोइ शुरू थींदी। तो दोस्तों अञा 2-3 ॾींहं मींहुं पिया ॿुधाइनि ऐं उन खां पोइ गप सुकंदी, पोइ उन जी रिकॉर्डिंग शुरू थींदी। दोस्तों इन जा जेके 12 सीन आहिनि उहे कॾहिं बि कोन थींदा। हाली 10-15 ॾींहंनि खां पोइ उन जी 12 जेके सीन आहिनि पोइ शुरू थींदा उहे। ऐं जेको दोस्तों बंगलौर में आहिनि उहे हाणे उन्हनि जी रिकॉर्डिंग कंदा त कंदा, बाक़ी हूअं इन ड्रामे जी रिकॉर्डिंग बंदि थी चुकी आहे। दोस्तों ॿियो तव्हांखे ख़बर आहे त के अदाकार ग़रीब हूंदा आहिनि ऐं हू घर वञी पंहिंजा बच्चा संभालींदा आहिनि दोस्तों। उन जे करे दोस्तों मींहं में इन जी रिकॉर्डिंग बंदि थी चुकी। ऐं दोस्तों हिकु पंजनि जी गद्दार जी ॿी कहाणी अची चुकी आहे। दोस्तों रबन ऐं ओठो जेके आहिनि उहे पंजनि जी गद्दार ड्रामे खां इनकार करे छॾियो त असां इन ड्रामे में शूटिंग न कंदासीं। छो जो दोस्तों हू दौलाब ड्रामे में क़ाबू आहिनि। असांजी हीअ कहाणी जेको तव्हां जॻह पेश कयोसीं, वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा।